हाँ साईं, अस्सलाम वालेकुम साईं। असांजो प्लाट हो समी शहर में वॾनि जी विरासत में असांखे मिलियल हुयो, जंहिं ते असां 4 तारीख़ ते मां ऐं मुंहिंजो भाउ राशिद अली जेको आहे सो कंस्ट्रक्शन पिया करायूं। त जंहिं ते जेको आहे सो हिकु पुलिस मोबाइल आई ऐं हिकु प्राइवेट कार हुई मेहराण BCM नंबर हुए, BCM ऐं अलाए छा नंबर हुयसि, अॻिते मां न ॾिठो जल्दी में। जेको आहे सो आया, मुंहिंजे भाउ खे चइनि त हल साहब सॼी त SHO साहब सोराब शर बि हुयो, हिदायतला कुरैशी मेहराण कार में अॻियां हो, सोराब शर मोबाइल में हुयो, पुलिस मोबाइल में। पोइ वरी जेको आहे सो मां वियुमि, वरी पोयां भाउ जे गॾु न मोटियो त वरी मां वियुमि SHO साहब चयो तुंहिंजो भाउ जेको आहे सो घुर्बल आहे मूंखे, ऐं जेको आहे सो 5 लख रुपया ॾे मूंखे, न त तुंहिंजे भाउ खे फुल फ्राई या हाफ फ्राई कंदुमि। मां चयो साईं मां ग़रीब माण्हू आहियां, किथां ॾियां? चई जेको आहे तव्हां ग़रीब आहियो ऐं कंस्ट्रक्शन जो थो करायां, इहे पैसा किथां ॾेई? मां चयोमांसि मां ग़रीब आहियां, मूं वटि न आहिनि। ईअं हलियो आयुसि, जंहिं ते SHO जेको आहे सो मूंखे धमकियूं ॾेई ऐं वापसि कयो। मां 491 दाख़िल कई शीशन कोट खैरपुर में, जेको केस गंबट कोर्ट में हलंदड़ आहे 15 तारीख़ आहे। सुबुह जो 6 बजे SHO सोबोदेरो चौकी इंचार्ज सॻियूं सोराब शहर जेको आहे सो गॾिजी करे पुलिस अटाला सोराब शहर, इहो एजाज सियाल, तनवीर सियाल ऐं जेको आहे सो उमर सियाल ऐं शफ़न सियाल, पहिरें ॾींहुं 4 तारीख़ ते बि इहे ई माण्हू गॾु हुयनि। सुबुह बि इहे माण्हू गॾु आहिनि, घर में घिरी करे मुंहिंजो 2 मेहूं काए विया आहिनि, मुंहिंजो घर जो सामान खणी विया आहिनि। जेको आहे सो मूंसां वॾी नाइजाइज़ी आहे ऐं जेको आहे सो मूंखे ख़तरो आहे मुंहिंजे ही कूड़ा केस कंदा मूं ते, मूंखे रासान था कनि त जीअं केस था हथु खणे। ऐं मुंहिंजो भाउ खे मूंखे ख़तरो आहे मुंहिंजे भाउ खे मारे छॾींदा, मुंहिंजे भाउ खे आज़ादु करायो वञे, मुंहिंजो सामान मूंखे आज़ादु ॾिनो वञे, मुंहिंजी मेहूं आज़ादु कयूं वञनि। मूंसां नाइजाइज़ी ऐं पुलिस मूंखे कूड़नि केसनि में मूंखे मुंहिंजे भाइरनि खे फासाईंदी ऐं मूं ते जेको आहे सो नाइजाइज़ी कंदी। ख़ुदा रा मां अपील थो कयां ज़िया लंजार साहब खे, SSP खैरपुर खे, DIG सखर खे त मूंसां इंसाफ़ कनि।